एडिशन ऑफ इंटीजर्स यानी कि पूरन अददन जो जोड़ 8 + 2 and 3 + 3 यूजिंग अ नंबर लाइन यानी कि एक नंबर लाइन के इस्तेमाल कंदे +2 ऐं +3 के छा कयो जोड़ कयो। ठीक है, उन लाइ असां छा कंदासीं एक लाइन ठाहींदासीं, उन ते असां नंबर लगाईंदासीं। ठीक है, 0 + 1 + 2 + 3 + 4 + 5 + 6 + 7 + 8। असां 0 खां जे खावे पासे वारा जेके माइनस में उहे अदद असां कोन था लिखूं, छाकाणि त असांखे सिर्फ़ु पॉज़िटिव जेके आहिनि इन में खपंदा, जेके सिर्फ़ु पॉज़िटिव नंबर असां हिन ते जेका शो कया आहिनि। हाणे असां ही शो कयूं था पॉज़िटिव नंबर, छो जो असांखे सिर्फ़ु पॉज़िटिव नंबर में असांखे छा पवंदो यूज़ थींदो। ठीक आहे, हाणे +2 आहे। हाणे असांखे ॿ दर्जा साॼे पासे, प्लस मतिलबु साॼे पासे असां राइट साइड असां छा कंदासीं जेको क़दम वधंदासीं 2 दर्जा। ठीकु, 0 खां वठी हिक ते थियो 1 ऐं ॿियो 2। ठीकु आहे, हाणे हीअ थिया 2 दर्जा। ठीकु, हाणे +3 आहे। हाणे वरी राइट साइड अञा बि असां छा कंदासीं 3 दर्जा अॻिते वधंदासीं, त हीअ थियो 1 2 3। ठीकु आहे, ठीकु आहे, हाणे 2 खां 3 ते 1 दर्जो, 3 खां 4 ते 2 दर्जा, 4 खां 5 ते 3 दर्जा। ये 3 दर्जा असां जेका सो अॻिते वधियासीं। हाणे टोटल ही जेके थिया असां 5। ठीकु आहे, 0 खां वठी त हीअ असांजो जेको माना 2 + 3 असां लाइन खे इस्तेमालु कंदे जोड़ कयासीं त असांखे छा मिलिया 5 मिलिया। ठीकु आहे, हाणे सिंपली असां जेकर कयूं था, मिसाल जी ॻाल्हि आहे +2 + 3 त इहो बराबरि थींदा 2 ऐं 3 5। ठीकु आहे, हाणे ही 5 जोड़ थिया। हाणे लिखियलु आहे फाइंड सम ऑफ -4 एंड -3। हाणे -4 ऐं -3 खे असां छा कंदासीं जोड़ कंदासीं हिकु नंबर लाइन खे इस्तेमालु कंदे। त असां लाइन हिकिड़ी कढूं था। ठीकु आहे, लाइन कढीसीं। ठीकु आहे, हाणे असांखे जेके आहिनि सिर्फ़ु माइनस खपनि, उनजे करे असां सिर्फ़ु माइनस जा अंग लॻाईंदासीं। 0 -1 ऐं -2 -3 -4। ठीकु, -5 -6 -7 -8 -9 -10। असां सिर्फ़ु माइनस लॻाया आहिनि, छाजे कारण त असांखे सिर्फ़ु माइनस खपे। ठीकु आहे, छो जो असांखे माइनस ई शो करिणो आहे। 5 6 7 8 9 10। हाणे असांखे -4 मीन्स लेफ्ट साइड असांखे 4 जेके आहिनि स्टेप यानी कि क़दम असांखे वधणा आहिनि। ठीकु आहे, -4 त हाणे इहो 0 खां शुरू कंदासीं वञी 4 ताईं। हीअ 4 क़दम असां 0 खां लेफ्ट साइड वधियासीं। वरी -3 आहे, हाणे हिते बि माइनस आहे, हिन करे वरी 4 खां असां वरी अॻिते 3 क़दम अॻिते हलंदासीं। त घणा थींदा, 5 ते 1 थियो, 6 ते 2, 7 ते 3 थिया। ठीकु आहे, त 7 ते पुॻासीं। ठीकु आहे, हाणे असां जॾहिं इहे 4 क़दम ऐं पोइ 3 क़दम अॻिते वधियासीं त असां -7 ते पुॻासीं। त हाणे असां सिंपली -4 ऐं -3 ठीकु आहे, हीअ कंदासीं छा कंदासीं पाण में जोड़। ठीकु आहे, फाइंड सम या 1 मिनट हीअ करिणो आहे, छा जोड़ करिणो आहे। त असां जोड़ कीअं कंदासीं, ठीकु आहे, -4। ठीकु आहे, जोड़ करिणो आहे, उनजे करे ब्रैकेट में बंदि कंदासीं -3 बराबरि। हाणे माइनस ऐं विच में प्लस आहे, पर प्लस इंटू माइनस त साॻी माइनस थींदी।
ठीक। हाणे असां कंदासीं हाणे जॾहिं त ही जेके आहिनि निशानियूं साॻियूं हुन यानी कि ॿई माइनस जूं, हुननि जे करे जॾहिं निशानियूं सेम हूंदियूं त असां छा कंदा आहियूं, जोड़ कंदा आहियूं। त -4 ऐं -3 थींदा छा 4 × 7। ठीकु आहे। हाणे ॿई जेके निशानियूं माइनस जूं आहिनि, जेके निशानियूं छा कंदासीं, माइनस ॾींदासीं। त तव्हां हिते सिखिया जेको आहे सो हिकु लाइन ते कीअं जोड़ कजे, ऐं उनखां पोइ उनखां अलावा तव्हां जोड़ करणु सिखिया त कीअं जोड़ कजनि। हाणे 8 + 6 एंड -4। ठीकु आहे। हाणे 6 ऐं -4 खे असां जोड़ कंदासीं। ठीकु आहे। हिन में बि असां हिकु लाइन कढंदासीं ऐं असांखे सिर्फ़ु प्लस जेके आहिनि अदद आहिनि उन्हनि जी ज़रूरत पवंदी, तंहिं करे सिर्फ़ु असां प्लस लॻायूं था। +0 +1 +2 +3 +4 +5 +6 +7 +8। ठीकु आहे। हीअ लाइन लॻायूं था हाणे। ठीकु आहे। हीअ लाइन लॻाईसीं। हाणे ॾिठो +6 यानी कि 6 क़दम असां राइट साइड, प्लस आहे मतिलबु राइट साइड असांखे 6 क़दम वधणा आहिनि। त 0 खां असां 6 क़दम वधंदासीं त 6 ते ईंदासीं। हाणे चए थो -4। हाणे -4 मतिलबु त हाणे वरी असां यानी कि लेफ्ट साइड, माइनस मतिलबु लेफ्ट साइड यानी खाॿे पासे असां 4 क़दम जेका पोइ ते हलंदासीं। त 5 ते हिकिड़ो, 6 ते ॿियो, ऐं 3 ते टियों, ऐं 2 ते चोथों। ठीकु आहे। हाणे हितां खां असां ईंदासीं हेसि ताईं, त हीअ 4 क़दम असां पोइ ते वॼासीं त आयासीं 2 ते, माना असांजो जेको जवाबु थियो उहो थियो 2। हाणे +6 ठीकु, ऐं प्लस करिणो आहे असांखे -4 बराबरि। हाणे प्लस × माइनस साॻियो माइनस ई थींदो, तंहिं करे हाणे जीअं त निशानियूं चेंज इन जे करे छा थींदो, कट थींदो आहे। +6 ऐं -4, 6 मां 4 वेंदा, बाक़ी घणा बचंदा, 2 बचंदा। पर हाणे निशानी असां प्लस जी ॾींदासीं, छाकाणि त वॾी रक़म प्लस जी आहे। त हीअ तव्हां सिखिया लाइन जे ज़रिए एडिशन कीअं थींदी आहे, ऐं ॿियो